त एहसास प्रोग्राम तहत दादू शहर के अंदर कुछ सेंटर कायम किया विया हा जिते औरतूं मर्द ऐं उन्हनि जा वारस वॾी तादाद में पहुतल हुया। गुज़िरियल ॾींहुं इंसानिया जी नाहली चइजे या माण्हुनि जी रश जंहिं कोरोना वायरस जो को बि ख़ौफ़ ख़तरो महसूस न कयो, केतिरियूं ई औरतूं मर्द हिक ॿिए सां कुल्हो कुल्हाए में मिलाए बीठल हुया जिन जो तइदाद सभनि में हुयो। गुज़िरियल ॾींहुं वारो एडीसी दादू वन नज़ीर अहमद सूमरे तमाम सेंटरनि जो दौरो कयो हो, लाइन अप कराए माण्हुनि खे आगाही ॾिनी। जॾहिं त अॼु सुबुह कुण उस्ताद बुखारी डिग्री कॉलेज दादू ऐं ग़रीबाबाद स्कूल जे अंदरि क़ाइम एहसास प्रोग्राम सेंटर में औरतुनि ऐं मर्दनि जी साॻी रश शुरू थी वई जेके वक़्त खां अॻु उते पहुची चुका हुया। पुलिस उते उन्हनि खे कोशिशि करे लाइन अप करे रहाई, लेकिन पुलिस ऐं रेंजर वारा उहे पाण ख़ुदि परेशानी खे मोह ॾेई रहिया हुआ, जंहिंजे करे कुझु बदनज़मी थी वई ऐं सेंटर कुझु वक़्त जे लाइ बंदि कया विया। बाद में मुख़्तियार कार दादू, अब्दुल हमीद खोखर ऐं DSP दादू मोहम्मद उमर शहानी पुलिस अकाला साण करे ॿिन्ही सेंटरनि ते पहुता। उन सेंटरनि ते वञी आवाम खे आगाही ॾिनी। औरतुनि ऐं मर्दनि खे इहो शऊर ऐं आगाही ॾिनी त अवां कोरोना जे ख़तरे जे करे लाइनूं ठारायो, महिरबानी करे फ़ासिले ते बीहो। उन खां बाद में पुलिस, रेंजर्स ऐं इंतज़ामिया जे ऑफिसरनि जे कोशिशुनि सां माण्हुनि रश हटाए कुझु फ़ासिले ते बीठा, जिन में एहसास प्रोग्राम वारी इहा मिलंदड़ रक़म जारी आहे।